मुंहिंजो स्टेट बैंक में नौकरी करणु, क़िस्त 8। इन विच में डिपार्टमेंट में डिप्टी डायरेक्टरनि मां प्रमोशन थिया ऐं जॉइंट डायरेक्टर बणिया, जिन में नसीर अहमद, बहज़ाद अहमद, मलिक अशरफ, ज़फ़र इक़बाल ऐं अकबर अहमद शामिल हुआ। साल 2000 जे मार्च महीने में मां कुझु ॾींहं मोकल वठी लाड़काणे हलियो वियुसि। जो बाबा जी तबियत में मज़ो कोन हो, पर अख़लाक़ अंसारी मूंखे दिलासे वारी फ़ोन कंदो हो त का अहिड़ी संजीदा ॻाल्हि न आहे, छो जो हुनखे ख़बर आहे त मां इन्हनि मामलनि में घणो हिसास आहियां। उन करे हू मूंखे अहिड़ियूं फ़ोनूं कंदो हो, पर मुंहिंजी दिलि मुतमिन न हुई, तंहिं करे लाड़काणे हलियो वियुसि। मोहनजेदड़े एयरपोर्ट ते उन वक़्त जे मुख़्तियारकार ॾोकिरी मीर ग़ुलाम क़ादिर मूंखे रिसीव कयो। हू मुंहिंजो शागिर्द बि रहियो आहे ऐं संदसि वॾे भाउ मीर मुंसिफ़ सां बि 32 दिलियूं आहिनि। उन खां अलावा आदा मुश्ताक अंसारी बि ॾोकिरीअ में रही चुको हो ऐं उन वक़्तु लाड़काणे जी DC ऑफिस में हुयो। तंहिं बि मीर खे रिसीव करण लाइ चयो हो। मीर साहब चांहि खां सवाइ छॾण वारो कोन हो, उन करे चांहि पीअण खां मां ऐं मुंहिंजी घरवारी लाड़काणे रवाना थियासीं। घर पहुचण ते बाबा असांखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। काफ़ी कमज़ोर थी चुको हो, पर ॻाल्हाइण ॿोल्हाइण उहो ई खड़के वारो हुयुसि। जीअं त असां ॿई ॼणा आया ई इन मक़सद सां हुयासीं, तंहिं करे घणो वक़्तु बाबा सां गुज़रंदो हो। ख़ासि तर ते बाबा सां मां रातियूं गॾु गुज़ारींदो हुयुसि। इन्हनि रातिनि में मां खांसि काफ़ी ॻाल्हियूं पुछंदो हुयुसि। हुनखे 2 अफ़सोस हुया त हू ॿिनि औरतुनि सां सुठो हली न सघियो, हिकु त संदसि वालदा ऐं ॿियो असांजी अमड़। असुल में असांजे ॾाॾे जी जंहिं ॾींहुं फूह जवानी में वफ़ात थी हुई ऐं गांधी ॾाॾे खे दफ़न करे वापसि आया हुया, त खेनि ख़बर पई अहमद बख़्श यानी असांजे ॾाॾे खे पुटु ॼाओ आहे। उन ॾींहं खां बाबा खे निभागे जे लक़ब सां सॾियो वियो, पर इहे सभु करतूत ख़ानदान जे औरतुनि जा हुया, बाक़ी मर्द अहिड़ी का बि ॻाल्हि न कंदा हुया। बाबा खे पंहिंजे चाचे साईं रसूल बख़्श पालियो तातो, ऐं उहो बि हिकु सिकील ते ॿार जीअं, जो उन वक़्त ताईं खेसि का बि औलाद कोन हुई। असांजे वॾनि जा गोश्त जा दुकान हूंदा हुया, उन खां अलावा माल जो वापार बि कंदा हुया, जंहिं करे संदन ज़िंदगी ख़ुशहाल गुज़रंदी हुई। उन खां अलावा कुझु ज़मीन बि हूंदी हुई। उन ते हिकु ॻाल्हि मूंखे यादि आई। 2017 ऐं 2018 में सऊदी अरब जे गादीअ जे हंधि रियाज़ में गल्फ मॉनेटरी काउंसिल में कमु करण जो मौक़ो मिलियो। मुंहिंजी फैमिली मुंहिंजे पुट जे मोकलुनि वारनि ॾियारनि में रियाज़ ईंदी हुई। ते हिकिड़े भेरे मुंहिंजे पुट चयो, बाबा नेठि असां, उन जो मतिलबु असां मां हुयो अंसारियुनि खे पंहिंजे मुल्क अचिणो पियो। मां हुन जी ॻाल्हि ते ॾाढो खिलियुसि ऐं खेसि चयुमि, पुट असां कासाईं जी औलाद आहियूं। कहिड़ो शुजरो असांजो हिते कंहिं सां मिलंदो, अलाए कंहिं ऐं कॾहिं असांखे अंसारी करे छॾियो। सभु कंहिं मूंखे चयो पियो त बाबा जी हालत असांजे अचण खां पोइ काफ़ी बहितर थी आहे। ईअं हुयो बि, बाबा नोबनो थी पियो हो। बाबा वफ़ात खां हिकु ॾींहुं अॻु चयो त इसाक तूं भली हाणे कराची वञ, ऑफिस मां एतिरी मोकल वठणु सुठी ॻाल्हि न आहे। हा, बाक़ी मूं लाइ मेल या फीमेल नर्स जो बंदोबस्तु कयो, जो नंढड़ी यानी असांजी भाॼाई आफ़ाक अहमद जी घरवारी ॿारनि जो बि ख़्यालु रखे थी ऐं मुंहिंजो बि, पर कुझु कम अहिड़ा आहिनि जेकी हुनखे न करणा पवनि। उन वक़्तु घर में बाबा सां गॾु आफ़ाक अहमद फैमिलीअ सां रहंदो हो। बाक़ी बाबा जे मेडिकल जो ख़्यालु अख़लाक ऐं भाॼाई रखंदा हुया।
भाॼाई पाण बि डॉक्टर हुई। कमर मां हिकदमि लाड़काणे पहुचंदा जॾहिं बि बाबा का पंहिंजी तिबी शिकायत ॿुधाईंदो हुयो। अहिड़ीअ रीति अदड़ियूं बि संदसि घणो ख़्यालु रखंदियूं हुयूं। असुल में बाबा खे कुझु वक़्तु अॻु ब्रोंकाइटिस थियो हो, जेको शिदत अख़्तियार करे वियो। पोइ बाबा खे फिफड़नि जी तकलीफ़ थी पई, जंहिंजी ट्रीटमेंट डॉक्टर मुज़फ़र खोहारू कंदो हो। उहा सॼी राति मां बाबा सां जागी गुज़ारी हुई, जो खेसि ड्रिप लॻल हो, जंहिंजी स्पीड घटि हुई ऐं मूंखे इहो ख़्यालु रखिणो हो त जीअं निंड में बाबा जी कराईअ वटि लॻल ड्रिप निकिरी न वञे या निंड में हेठि मथे न थी वञे। बाबा खे राति में कॾहिं कॾहिं निंड जो झूटो अची पियो वियो, बाक़ी न त ॻाल्हियूं करे वक़्तु पिया गुज़ारियूं। बाबा अनीस अंसारी 1977 ऐं 78 जे विच में कराचीअ में सिटी मैजिस्ट्रेट ऐं SDM बि रहियो हो। उन करे हुन अंदाज़ो पिए लॻाइणु चाहियो त मां किथे रहां थो, जो उन वक़्तु गुलिस्तान जोहर जो वजूद ई न हो। गुलशन इक़बाल बि नई नई आबाद थी रही हुई। पोइ मूंखे यादि आयो त बाबा हिकु शाम जो मूंखे साण करे बस ते चढ़ी मशहूरु आर्टिस्ट गुल मोहम्मद खत्रीअ खां ऊजा टीवी सेनेटरियम तबियत पुछणु हलियो। उन सुबुह जो खत्री साहिब जो पुटु बाबा वटि चिठी खणी आयो हो, जंहिंमें ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु इहो बि लिखियलु हो त 2-3 पैटीज़ घुराए संदसि पुट खे खारायूं वञनि, जो हू बुखियो आहे। वधीक इहो बि लिखियो हुयईं त माण्हू टीबीअ जे करे खांसि परे रहण लॻा आहिनि। एसिताईं जो ग़ुलाम अली अलाना खेसि इहो लिखी मोकिलियो हो त खेसि ख़त न माणे, जो लिफ़ाफ़ो बि त थुक हणी बंदि कंदो हूंदे न। बाबा खे पोइ मूं ॿुधायो, बाबा मुंहिंजो घर ऊझा सेनेटरियम जे भरिसां आहे। हुन हैरत जो इज़हार कंदे चयो त इहो त सॼो झंग हो। मूं साणसि इतफ़ाक़ कंदे चयो, हा, पर शहर जे विच में गोड़नि जे करे माण्हू ॿाहिरि आबाद थी रहिया आहिनि, जिन में न रुॻो सिंधी आहिनि पर पंजाबी, पठान ऐं सराइकी बि शामिल आहिनि। चईं कोशिश करे पंहिंजी गाॾी वटि त जीअं ऑफिस अचण वञण में सहूलियत अचे। उन राति बाबा खे निंड जो झूटो अची वियो। मां कुर्सीअ ते वेही संदसि भरिसां जाॻां पियो त कंहिं महिल बाबा चोर चोर जूं रड़ियूं कयूं ऐं पंहिंजे मथां पयल चादर खे पाण ॾांहुं छिकण लॻो। मां बाबा जे हथ खे लोॾे खेसि बेदार कयो। बाबा थोरी देरि मूं ॾांहुं ॾिठो ऐं वरी अखियूं मोटे सुम्ही पियो। सुबुह जो 10 दारा बाबा मूंखे चयो, तूं आराम कर, सॼी राति जाॻियो आहे। मां मथीं रूम में कलाक खनि मस सुतो हूंदुसि त मुंहिंजी नंढड़ी भेण भॼंदी आई त बाबा जी तबियत ख़राब थी वई आहे। हेठि पहुतुसि त डॉक्टर मुज़फ़र बि अची चुको हो। उन हिकिड़ी दवा लिखी ॾिनी। मां गिटियुनि मां डोड़ंदो उहा दवा वठण वियुसि ऐं डुकंदो ई वापसि आयुसि। अंदरि घिड़ियुसि त डॉक्टर मुज़फ़र खुआरे ऐं डॉक्टर भाॼाईअ जी शिकिलियूं ॾिसी अंदाज़ो थी। मां घर खां ॿाहिरि निकिरी आयुसि। का ॻाल्हि सम्झ में न पई आई। वापसि मां घर मथे हलियो वियुसि। मुंहिंजो दिमाग़ु ख़राब थी, रोआं बि पियो त खिलां बि। ॿाहिरि भेनरूं, घरवारा, घरवारी अची गॾु थिया, सम्झाइण लॻा। मुंहिंजो खेनि इहो चवणो हो त निंड जी सुई मूंखे न हणो, मां सभु ॻाल्हि सम्झां थो पर पाण ते कंट्रोल न आहे, छो जो हुननि डॉक्टर मुज़फ़र खे बि मथे घुराए वरितो हो ऐं पाण में सलाह मशवरो कहिड़ा। ख़ासि तरह मुंहिंजी घरवारीअ जो चवणो हो त खेसि आराम जी इंजेक्शन हणो। उहो 6 मार्च 2000 जो ॾियारु।